परफॉर्म करण पिया वञूं, हिकिड़ो सस्पेक्टेड मरीज़ असां वटि आयो जंहिंखे बुखार जी हिस्ट्री आहे या मथे में सूर आहे। अहिड़े क़िस्म जो जेको बि मरीज़ तव्हां वटि CRP सुभाणे जॾहिं तव्हां वेंदा फील्ड में उनखे हीअ टेस्ट परफॉर्म करणी पवंदी। उनजे लाइ ज़रूरी आहे कि तव्हां किट जो जेको मेथड आहे टेस्टिंग जो उनखे सम्झो। सम्झण जे लाइ ज़रूरी आहे कि जेको माण्हू टेस्ट परफॉर्म करे थो इन्हनि SOPs जो ख़्यालु करे। सभ खां पहिरीं ग्लव्स पाए, ग्लव्स सां गॾोगॾु मास्क जो जेके अवेलेबल आहे इस्तेमालु ज़रूरु करे, ताकि कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके थ्रो कफिंग या स्नीजिंग भी फैलिजी सघनि थियूं, ताकि तव्हांजो एयर जेको आहे सॉरी नोज़ वग़ैरह माउथ वग़ैरह भी सेफ रहे। उन खां अलावा हैंड्स तव्हांजा उहे बि इंफेक्शन खां बचनि। जेका टेस्ट असीं परफॉर्म कंदासीं ही तव्हां ॾिसंदा, ही आहे रैपिड टेस्ट, जिनखे असीं RDT किट बि चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? RDT किट। जेके बक्सा तव्हां सुभाणे ट्रेनिंग्स में जॾहिं 2 ॾींहंनि खां पोइ वेंदा पंहिंजनि सेंटरनि ते तव्हांजो CRP ईंदियूं, उन्हनि खे ही किट्स तव्हां ॻोठनि में प्रोवाइड असांजो स्टाफ कंदो, तव्हांजे थ्रू ई कंदा। पोइ उहो केतिरो तइदाद आहे कीअं उन ते पाण बाद में डिस्कस करे वठंदासीं त असां हर CRP खे केतिरो ॾींदासीं, केतिरी पॉपुलेशन केतिरनि घरनि में वेंदी, इहो बाद जो टॉपिक आहे। हाणे हिन टेस्ट परफॉर्म करण जे लाइ असां पहिरीं टेस्ट किट डायरेक्ट कोन खोलींदासीं। हिन जी असां ॾिसंदासीं क्वालिटी। सभ खां पहिरीं असां हिन खे ॾिसंदासीं, थोरो फील करे हिन में एयर भरियल आहे या न। तव्हां पाण हिन खे फील करियो। जेकॾहिं हिन में थोरी एयर तव्हांजे साइड खां महसूसु थिए पई त हीअ किट जेका आहे वैलिड आहे, माना हीअ किथां लीकेज कोन्हे। ठीकु आहे, लीकेज न आहे। जेकॾहिं लीक हूंदी हिन में एयर न हूंदी। जेकर हिन किट जी क्वालिटी असांखे सभ खां पहिरीं इहे ॾिसणो आहे। उन खां पोइ तव्हां हिन जी बैक साइड ते अॻियां वञो, हिन जी एक्सपायरी डेट बि ॾिसी सघो था। तव्हां हिन पासे जेके अखर आहिनि ॾिसंदा, ही वाकई हिन टाइम में असीं यूज़ करे सघूं था। हिन जी एक्सपायरी जेका परे आहे 8 खां 2025 जी, जेकॾहिं वैलिड आहे त असां हिन खे यूज़ कयूं, जेकॾहिं एक्सपायर किट आहे त उहा असां यूज़ न कयूं। ठीकु आहे पुटु, इन शयुनि जो हिन खे असां ॾिसो अञा टच बि न कयो आहे, खोलियो बि न आहे, उन खां पहिरीं टच कई। इहे शयूं असां ज़रूरु पाण खे सिखूं बि सही, CRP खे बि सिखायूं। हाणे अञा बि कोशिशि कोन्हे कयूं, भले पेशेंट तव्हांजो वेट करे थो, तव्हां सम्झो। उन खां पोइ हिन सां गॾु कहिड़ियूं शयूं खपनि? हिन सां गॾु तव्हांखे सभ खां पहिरीं बफर जेको हिन में ड्रॉप्स पवंदा आहिनि, ही खपंदो। बफर खपंदो, इहो अवेलेबल हुजणु खपे तव्हांजे टेबल ते या जंहिं जॻह ते तव्हां परफॉर्म कयो था टेस्ट, उते मौजूदु हुजणु खपे। उन सां गॾु प्रिकर खपंदो। तव्हां हीउ प्रिकर जेको आहे उहो इंश्योर करियो त हीउ मौजूदु आहे या न। ईअं न कि पेशेंट तव्हांजो वेठो आहे, तव्हां जेका RDT किट खोले छॾी आहे, उन खां पोइ तव्हां ॻोल्हींदा वठो हाणे त प्रिकर त आहे कोन, वरी पोइ तव्हां सिरिंज खणी आया या ॿी का शइ, का बि यूज़ थियल शइ तव्हांखे इस्तेमालु कोन्हे कराइणी। चाहे उहा निडल हुजे, चाहे यूज़ प्रिकर हुजे, चाहे कहिड़ी बि शइ हुजे, उन सां तव्हांखे पेशेंट खे बिल्कुलु प्रिक कोन्हे करणो। छाजे करे त असां मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जंहिंखे फैलिजी सघनि थियूं। HIV बि ईअं फैलिबी आहे, BC बि ईअं फैलिबी आहे, जंहिंजे करे असांखे स्टरलाइज़ेशन ऐं प्रॉपर न्यू जेका शइ आहे डिस्पोजेबल उहा ई यूज़ करणी। तव्हांजो बफर बि अची वियो, किट बि अची वई, तव्हांजो प्रिकर बि अची वियो। हिन खां अलावा तव्हांखे छा खपंदो? स्वाब खपंदो। हीअ अल्कोहल स्वाब आहे। हिन खे तव्हां पहिरीं अलॻि करियो। जेकॾहिं तव्हां वटि हिन क़िस्म जो पैकेट आहे, हुन मथां हिकिड़ो स्वाब कढी उहो अलॻि करियो, उहो बि तव्हां किट सां गॾु हिते रखो। ऐं हिकिड़ो ही जेको आहे सो पिपट चवंदा आहियूं असां हिन खे, हिन सां ब्लड सक कबो आहे, ड्रॉप। ठीकु आहे, हीअ कानी जेका आहे हिकिड़ी तव्हां हिन बक्से मां अलॻि करे उहा बि रखंदा। ठीकु आहे, हिन खे कीअं यूज़ करणो आहे इहो पाण इस्तेमालु पहिरीं तव्हां ॾिसंदा ऐं तव्हां परफॉर्म कराए थो वठां बाद में। कीअं ब्लड असांखे कढणो आहे उहो तव्हांखे पेजो। हाणे तव्हांजी घणी शयूं थी वयूं? हिकिड़ी किट थी वई, हिकिड़ो अल्कोहल स्वाब थी वियो, हिकिड़ी तव्हांजी प्रिकर थी वई, हिकिड़ो पिपट थी वियो, हिकिड़ो बफर थी वियो। 5 शयूं तव्हांजी थी वियूं। ठीकु आहे, हाणे तव्हां सभ खां पहिरीं किट खे ओपन करियो। किट खे तव्हां ॾिसंदा हिन पासां किथां थोरो कट लॻल, तव्हां हिन खे ओपन न करे तव्हां हीउ ॾिसो, तव्हां ॾिसंदा हिकिड़े पासां नंढो थोरो ही कट लॻल आहे, हितां ई किट खे ओपन करे सघिजे थो।
हाणे तव्हां खोलियो किट खोलियो जेकॾहिं ॿिए पासां खोलण जी कोशिशि कंदा किट कोन खोलंदी ठीकु आहे असांखे ॿिए पासां कोशिशि कंदासीं त असांजी किट ब्रेक थींदी तंहिं करे तोड़णो न आहे जिथां निशान आहे उतां असीं किट खे खोलियूं हाणे किट खे असां खोले वरितो किट खे खोलण खां पोइ ही जेको असांजो वेस्ट मटीरियल थिए पियो या त असीं हिनखे प्रॉपर नमूने सां कंहिं अहिड़ी जॻह ते रखूं जो ही टच न थिए ब्लड जो या को बि अहिड़ो टिश्यू या ड्रॉप जेको बफर जो आहे वो भी जगह ते न लगे अहिड़े नमूने सां जो इंफेक्शन फैलिजे न या त डस्टबिन में उछलायूं या प्रॉपर नमूने सां असां हिन में बि हिनखे अहिड़े नमूने सां पकड़े जेका शइ यूज़ करियूं पिया असां हिन में बि लॻाए सघूं हिन में लॻाए पोइ असीं डिस्कार्ड करे सघूं था कंहिं बि जगह ते या जेको असांजो डस्टबिन आहे हुन में किट तव्हां खोले वरिती किट खोलण खां पोइ सभ खां पहिरीं तव्हां हिनखे लेबल कंदा टेस्ट परफॉर्म कोन कंदा लेबल करणो आहे लेबल छा करणो आहे तव्हां जेकॾहिं पेशेंट तव्हां वटि 4 वेठा आहिनि थी सघे थो तव्हां हिकिड़ी टेस्ट परफॉर्म करे उहा उते रखी छॾियो वरी ॿिए पेशेंट जी टेस्ट परफॉर्म करे उहा उते रखी छॾियो टे जी बि रखी छॾियो हाणे तव्हां मरीज़नि खे चए वेही रहो पर तव्हां जेकॾहिं हिन ते को लेबल न हूंदो थियल नालो न लिखियल हूंदो या नंबर न लॻल हूंदो या ओपीडी नंबर या का बि अहिड़ी इंडिकेशन जंहिंसां असांखे ख़बर पवे त ही किट फलाणे मरीज़ जी आहे त पोइ भुलिजी वेंदासीं जेकॾहिं पॉज़िटिव विच वारी किट अची वई ऐं उहो मरीज़ जेकॾहिं ॿियो हूंदो तव्हां मेडिसिन ॿिए खे ॾेई छॾींदा त ग़लती थी वेंदी तंहिं करे नंबर वाइज़ असांखे टेस्ट भी करणी आहे अलॻि अलॻि करणी आहे जेका किट खुलंदी उनखे लेबल करणो आहे लेबल जेका भी पेन तव्हां वटि हुजे उन सां इनखे करे सघो था साम्हूं बि करे सघो था या बैक साइड से भी तव्हां करे सघो था बहरहाल में सीआरपी जे लाइ बेस्ट इहो आहे त पेशेंट जो जेकॾहिं रश न आहे थोरा मरीज़ आहिनि हाउस टू हाउस वञे पई उन वटि को अहिड़ो रजिस्टर में एंट्री करण जो सिस्टम जेकॾहिं न आहे हुते जे आहे त नंबर लॻाए अदरवाइज़ पेशेंट जो नालो बि लिखी सघे त हाणे जमाल जेकॾहिं आहे त सिंधी में ई भले लिखी छॾे जमाल ठीकु आहे हाणे डेट भी लगाए सके थी जेकॾहिं डेट अॼु जी कहिड़ी आहे 7/5 ठीकु आहे हाणे तव्हांजी ही किट भुलिबी न ही तव्हां हाणे रखो हिते उन खां पोइ पेन तव्हां बंदि कयो हाणे तव्हां जेको सो टेस्टिंग वारे प्रोसीजर ते वञो टेस्टिंग प्रोसीजर जे लाइ सभ खां पहिरीं तव्हां प्रिकर खे न खोलियो अल्कोहल स्वाब खे खोलियो ठीकु आहे अल्कोहल स्वाब खे खोले हिन मंझि ही जो अल्कोहल वारो स्वाब पियल आहे हिन सां मरीज़ खे चओ त पंहिंजो लेफ्ट हैंड बाबा सिधो कर लेफ्ट हैंड वारी जेका ही फिंगर आहे रिंग फिंगर हिन में असांखे प्रिक करणो इहो छो कंदा आहियूं असां ईअं उन जो रीज़न इहो आहे त ही हथ सभ खां पहिरीं लेफ्ट हैंड असांजो घटि यूज़ में आहे कमकार में घटि उन खां पोइ ही जेका फिंगर आहे इहा वरी सभिनि खां घटि यूज़ में हिकिड़ो इहो ई रीज़न आहे सपोज को अहिड़ो पेशेंट आहे जंहिंमें अलाह ताला ॾे एक्सीडेंट थी कोई अहिड़ो न आहे ही फिंगर ई न आहे त पोइ असां ॿी का फिंगर बि खणी सघूं था राइट फिंगर भी खणी सघूं था राइट हैंड जी को माना कोई अहिड़ी पाबंदी कोन्हे पर बेस्ट ऑप्शन असां वटि इहो ई आहे हिनखे तव्हां वॉश कंदा ठीकु आहे वॉश करे सुठे नमूने सां वॉश अहिड़े नमूने सां करियो जो स्वाब जेको आहे सो हिनखे सर्कल में फिरी वञे जेका ॿाहिरीं साइड ते सरफेस ते डस्ट आहे या बैक्टीरिया आहे या वायरस आहे उहो चङी तरह ख़तम थी वञे ठीकु आहे हाणे तव्हां हिनखे हिते फिटो न कयो हिनखे कोशिशि करियो तव्हां जेकॾहिं हिते रखो था पहिरें में बक्से में ठीकु आहे त हिनखे हिन में बि रखी सघो हिन में बि तव्हां ॾिसो तव्हांजा हथ साफ़ थियनि हिन में हर कोई ग्लव्स पातल आहिनि को नुक़सानु न आहे तव्हांखे कुझु बि न थींदो हिन में तव्हां उन खां पोइ तव्हां हाणे ही प्रिकर जेको आहे हिनखे खोलियो प्रिकर खे खोले तव्हां हाणे जेको सो हिन आंगर खे पकड़ियो हिन आंगर खे पकड़े प्रिकर ॿिए हथ में पकड़ियो आराम सां तव्हां हिते प्रेस कयो किनी आङुनि खे ऐं हिन इंडेक्स फिंगर सां थंब सां इंडेक्स फिंगर सां हिन जी नेल ते हेठां प्रेशर अची वेंदो मथां प्रेशर ईंदो त हिन जी जेको कैपिलरीज़ में जेको ब्लड आहे
वो हिकिड़ी जगह ते जमा थी हुई सर्कुलेशन में हिते तमामु घणो ब्लड हुजे थो जॾहिं प्रेस कंदा प्रेशर ॾींदा त हिन खे परमिशन वठिबी मरीज़ खां सभ खां पहिरीं त अगरि तव्हांखे जेको डॉक्टर साहब मोकिलियो आहे या आउं पाण तव्हां वटि आई आहियां या तव्हां मूं वटि आया आहियो जेको बि जुमिलो चओ तव्हांखे बुखार जी टेस्ट जेका कयूं था शक्की मरीज़ आहियो तव्हां मलेरिया जा ही टेस्ट कयूं था तव्हांजी इजाज़त आहे असीं कयूं तव्हां परमिशन वठंदा मरीज़ जेकॾहिं चयो त तव्हां हुनखे टेस्ट कयो त पोइ हुनखे टच कयो ईअं न ज़ोरी बामा जॾहिं टेस्ट कयो ईअं कॾहिं कोन्हे करिणो ठीकु आहे परमिशन वठणी आहे उन खां पोइ असां हिन मेथड में वेंदासीं हाणे तव्हां परमिशन वरिती उन खां पोइ टच कयो पेशेंट खे ऐं अहिड़े नमूने सां प्रेस कयो जो ही जेको ब्लड आहे हिते रेडनेस साम्हूं कैपिलरी थी अची वञे आराम सां प्रेस करणी आहे ज़ोर सां प्रेस कोन्हे करणी आराम सां प्रेस कंदा पेशेंट खे पेन फील न थींदो तव्हां जेकॾहिं प्रॉपर स्टरलाइज थियल आहे त पहिरियों ड्रॉप डिस्कार्ड करण जी ज़रूरत कोन्हे बसि हिनखे सवलो संभालणो आहे ताकि ही के ओपन एरिया ते न लॻे हाणे तव्हां ही पकड़ी था पिपेट हिन जो ड्रॉप हिनखे ज़्यादा ज़ोर बि कोन्हे ॾियणो ज़्यादा ज़ोर ॾींदा ब्लड ॿाहिरि वहणु शुरू थी वेंदो बसि हिकिड़ो ई ड्रॉप असांखे खपे काफ़ी आहे हाणे जेको हिन जो कप ठहियल आहे हिन में लिक्विड में ही कप तव्हां वरी पकड़ियो हिन हथ खे ही कप आङुरियुनि जे हिते ई हुजे आङुरियुनि खे टेढ़ो करे कप ते कोन्हे रखणो आङुर हिते ई हुजे हिन कप खे तव्हां अहिड़े नमूने सां पकड़ियो जो ही ब्लड हिन जो हिन में पाणी अची वियो हाणे हिन ब्लड खे तव्हां जेका ही हिते किट करे टच न करियो हिन खे हिन में लॻायो हिकिड़ो दफ़ो मूव करियो ॿ दफ़ा मूव करियो ताकि ब्लड हेठि अची वञे ठीकु आहे हाणे तव्हांजो ब्लड लॻी वियो हुन में हिन खे वरी तव्हां अहिड़ी जॻह ते रखो जो जेका माना इंफेक्शन न फैलाए हाणे तव्हां बफर खोलियो जल्दी करिणो आहे इहो ताकि ब्लड असांजो अंदरि ॼमी न वञे क्लाट न थिए हिन में घटि में घटि बि तव्हां ॿ खां टे फुड़ा तव्हां लॻाए सघो था बसि सफिशिएंट आहे ॿिनि ते बि रिज़ल्ट अची सघे थी अदरवाइज़ टे बि तव्हां यूज़ करे सघो था हाणे किट खे असांखे हिलाइणो कोन्हे किट खे शुरू में अहिड़ी जॻह ते रखो जेका असांखे बार बार मूव न करणी पवे हिकिड़ी जॻह तां होॾां मोकिलींदासीं वरी होॾां कंदासीं हेठि मथे असांजो बफर बि ग़लति थी वेंदो ब्लड बि ग़लति थी वेंदो तंहिंजे करे हिनखे हिते रहण ॾियो टाइम नोट करियो हाणे जेॾीमहिल तव्हां ब्लड लॻायो बफर लॻायो हाणे टाइम नोट करियो असांखे उन टाइम खां वठी 15 मिंट वेट करिणो ठीकु आहे तव्हां इहो टाइम नोट करियो घणी थो आहे की घड़ी या मोबाइल 15 मिनट हाँ 15 रिजल्ट तव्हांखे 5 मिनट में भी मिली वेंदी पर 5 मिनट वारी रिजल्ट असां क़ाबिल क़बूल कोन्हे तंहिं करे 15 मिनट असांखे एॾी आओ पेशेंट खे तव्हां जेको आहे ही कोशिश करियो स्वाब तव्हां न स्वाब तव्हां ॿियो बि यूज़ करे सघो था पर जेकॾहिं स्वाब घटि आहे त हिन में जेको पासो तव्हां यूज़ कयो उहो न वरी हिनखे उल्टो करियो हिन जी साइड जेका साफ़ आहे उहा पेशेंट खे चओ बाबा तूं कपिड़े मुंहिंजी बात जले हाणे तव्हां अहिड़े नमूने सां काउंसलिंग कंदा इहो वरी जेॾीमहिल स्वाब तव्हां वेट करियो पिया वापसि साॻिए नमूने सां उन मरीज़ के या ॿाहिरि जिथे डिस्पोजेबल पियल आहे को बि डस्टबिन उते तव्हां उन में छिलाईंदा ही मटीरियल प्रॉपर नमूने सां हितां खणिबो भले टेस्ट परफॉर्म थींदी रहे हिन में ही सभु शयूं गॾु खणो या अलॻि अलॻि खणो ही बि तव्हांखे बहितर आहे जेकॾहिं डस्टबिन आहे डायरेक्ट हुन में उछलियो अदरवाइज़ तव्हां ॿियो तरीक़ो इहो आहे के गली में घर में डस्टबिन जे करे न आहे त तव्हां अलॻि अलॻि करे हिकिड़ी शइ खणी सघो था हाणे ॾिसण ही तव्हां पहिरीं ही रखो मथे ही रखो सभ खां पहिरीं तव्हां हिनखे लॻायो ठीकु ही लॻी वियो हिन में उन खां पोइ तव्हां ही फिरकर जेको आहे इहो बि लॻाए सघो था हिन में तव्हांखे टच न थिए कोशिशि इहा करणी आहे तव्हांखे फिरकर टच न थिए शायदि हाणे इंफेक्टेड आहे ब्लड वारो आहे ब्लड जो को बि पिपेट हुजे या तव्हांजो जेको आहे फिरकर हुजे उहो बि तव्हांखे टच न थिए ही जेको स्वाब वारो पीस आहे इहो बि ऐं जेकॾहिं पेशेंट वारो स्वाब जेको आहे हाणे ब्लड क्लॉट थी चुको आहे फुटाणी या मूंखे ॾेई छॾ हाणे तव्हां हिनखे हाली वॉश करे छॾिजो सही आहे बसि हाणे इहो बि तव्हां हिन में लॻाए करे जंहिं जॻह ते डस्टबिन आहे ही भी तव्हां हिन में लॻाए सघो बिल्कुलु सवाद में न विझनि या कन में न विझनि जेको बि पीस पियल आहे हाणे ॾिसो सभु मटीरियल तव्हांजो हिन में अची वियो जेकॾहिं डस्टबिन आहे
ही कि अहिड़ी जगह ते मूव करियो जिते डस्टबिन आहे उन में तव्हां चलाए छॾियो। ठीकु, हाणे तव्हां टाइम नोट कयो। टाइम नोट करण खां पोइ 15 मिनट हाणे सम्झो थी विया, पाण पंहिंजी कंटिन्यू रखूं पिया। 15 मिनट थी विया। 15 मिनट में तव्हां ॾिसंदा हिन में चेंजिस कहिड़ियूं आयूं आहिनि। हाणे ही किट जेकॾहिं तव्हां गौर सां ॿियूं किट्स कुझु जेकॾहिं पियल आहिनि त तव्हां हाणे हिकिड़ी किट ॿ खोले तव्हां पाण चेक करियो हिन में जेके नाला लिखियल आहिनि तव्हांखे सम्झाया। तव्हां ही किट खोलियो, हिकिड़ी ॿ खोलियो, हिकिड़े ग्रुप में हिकिड़ी खोलियो, हिकिड़े ग्रुप में हिकिड़ी खोलियो, या वरी पाण यूज़ करे सघूं था, कोई मसइलो कोन्हे, जल्दी परफॉर्म कराईंदा तव्हां। हाणे आओ हिनखे पढ़ां थो। हिन में सभ खां पहिरीं तव्हां ॾिसंदा जेका ही हिन में ॿ पहिरीं शुरू में जेके बुलेट पाण लॻायो, हिकिड़ी सेकंड वारी जेका आहे स्पेस हिन में, ॿिए में फर्स्ट वारे में पाण बफर लॻायो। ठीकु आहे, पुट नमूना ॾिसो सभु। हिन में ॾिसो पहिरीं सभ खां पहिरीं सी अचे पियो, सी लिखियल आहे। सी माना ही लकीर अची वई आहे। हाणे ॾिसो ही लकीर आई आहे, सी जे साम्हूं हिकिड़ी लकीर आई आहे हिन में किट में। ये ॾिसो बिल्कुलु सी जे साम्हूं हिकिड़ी लकीर आई आहे। ही लकीर आहे कंट्रोल लाइन। कंट्रोल लाइन जॾहिं बि कंहिं टेस्ट में पहिरीं अचे थी त माना असां जंहिं मेथड सां ही टेस्ट परफॉर्म कई आहे उहो सही मेथड आहे, सही तरीक़े सां असां टेस्ट परफॉर्म कई आहे। जेकॾहिं इहा लकीर नथी अचे ऐं ॿियूं लकीरूं अची थियूं वञनि त असां चवंदासीं असांजी टेस्ट परफॉर्म सही न थी आहे, पोइ वरी असांखे दुबारा टेस्ट करणी पवंदी। तंहिंजे करे ही टेस्ट असांजी सही आहे, कंट्रोल लाइन अची वई आहे। हिन में ॿ लकीरूं पुठियां न आयूं आहिनि, हिकिड़ी लिखियल आहे PV माना प्लाज़्मोडियम वाइडेक्स, ॿी लिखियल आहे PF माना प्लाज़्मोडियम फैल्सीपेरम। जेकॾहिं हिन खां पोइ ॿी लकीर अचे हा PV वारी त पोइ हिन मरीज़ खे वाइडेक्स वारो इंफेक्शन हुजे हा न, मलेरिया में जेको वाइडेक्स जो जरासीम आहे उहो इनखे चऊं आहे पॉजिटिव आहे। जेकॾहिं ॿिए नंबर वारी न अचे हा, 3 नंबर वारी अचे हा PF वारी लकीर हिन सां गॾु कंट्रोल वारी बि हुजे हा, PF वारी बि हुजे हा, त पोइ असीं चऊं आहे हिनखे प्लाज़्मोडियम फैल्सीपेरम। मरीज़ खे उते ई ख़बर असांखे पइजी वेंदी त हिनखे जरासीम कहिड़ो आहे, किट ई असांखे ॿुधाईंदी। जेकॾहिं ॿई लकीरूं कंट्रोल लाइन खां पोइ पॉजिटिव अचनि थियूं, ज़ाहिर अचनि थियूं, त पोइ असीं चवंदासीं मरीज़ खे गॾियल इंफेक्शन आहे जंहिंखे मिक्स इंफेक्शन चइबो। ठीकु आहे, मिक्स इंफेक्शन हुनखे चइबो आहे जंहिंमें ॿई लकीरूं गॾु हुजनि ऐं कंट्रोल लाइन बि हुजे। तंहिंजे करे हाणे हिन खे असां जेको आहे सो किट खे रखंदासीं, पंहिंजो रजिस्टर जेको असांजो आहे उन में एंट्री कंदासीं। उन खां पोइ मरीज़ जो वज़न करे वज़न जे हिसाब सां सेंटर ते असां उनजी दवा उनखे इशू कंदा आहियूं। जेकॾहिं पॉजिटिव हूंदो आहे त असां आर्टिमिथर लिम्फेंट्रिन बि ॾींदा आहियूं, ब्रिमाकोइन बि ॾींदा आहियूं असांजे सभिनी सेंटरनि ते। पर CRP जे लाइ इहो आहे जेके तव्हां फील्ड में ॾींदा, तव्हां शुरू में टेस्ट कंदा, सपोज 10 माण्हुनि जी टेस्ट कई, 15 जी कई, उन मां 2 पॉजिटिव अची विया, तव्हां सिर्फ़ु सुभाणे CRP खे जॾहिं वेंदा उन्हनि जे लाइ जेका हाणे असांजी मीटिंग थी आहे क्लियर शयूं थी वियूं। सिर्फ़ु स्टेट डोज हिकिड़ी गोरी वारो मरीज़ खे पॉजिटिव खे खाराए रेफरल स्लिप ॾींदा, उहे CRP रेफर कंदियूं पंहिंजे वेझे सेंटर ते ऐं रिपोर्ट में लिखी मोकिलींदियूं। किट जेकॾहिं आहे त उनजी रिपोर्ट जेका बि आहे मरीज़ खे उहो नालो या नंबर तारीख़ लॻाए उन वेझे सेंटर ते मोकिलींदियूं, ही मरीज़ पॉजिटिव आहे, वाइडेक्स आहे या फैल्सीपेरम में, तव्हां उतां दवा कयो। इहो सॼो प्रोसीजर। हाणे हिन खां पोइ आउं चाहींदुसि तव्हां पाण परफॉर्म कयो, तव्हां क्लियर